अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम मीर खंजर ख़ान। अॼु पाण इल्मी हुब में पढ़ंदासीं साइंस में जनरल नॉलेज जा सुवाल तक़रीबन माना यादि करण जहिड़ा तमामु बहितरीन सुवाल। 9 नंबर सुवालात एम्फीबियन उहे जानवर आहिनि जेके पाणी ऐं खुश्की ॿिन्ही ते रही सघनि। मिसाल तौर नांग, ॾेडर, कुमी वग़ैरह इहे जेके आहिनि इहे मतिलबु खुश्कीअ में बि रही सघनि था ऐं पाणीअ में बि रही सघनि था। ॿिन्हिनि जॻहनि ते माना ही रही सघनि था। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं 10 नंबर सुवाल मैमल उहे जानवर आहिनि जेके पंहिंजे बचनि खे खीर पीआरीनि। उन्हनि खे मैमल चइबो आहे। उन्हनि खे मैमल चइजे थो। मैमल माना जीअं मतिलबु मेंह पंहिंजे फर खे खीर पीआरे थी ऐं बकरी थियो, ईअं जेके काफ़ी जानवर मतिलबु जेके खीर पीआरींदड़ आहिनि पंहिंजे बचनि खे, उन्हनि खे मैमल चइबो। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं 11 नंबर सुवाल मच्छियूं, एम्फीबियन ऐं रेढ़ियूं पाईंदड़ जानवर सर्द रत वारा आहिनि। मच्छियूं ऐं एम्फीबियन जेके जानवर ऐं रेढ़ियूं पाईंदड़ जेके आहिनि इहे सभु सर्द रत वारा आहिनि। इन्हनि जो थधो रत हूंदो आहे। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं 12 नंबर सुवाल। 12 नंबर सुवाल पढ़ंदासीं त 12 नंबर सुवालात पखी ऐं मैमल गरम रत वारा जानवर आहिनि। पखी ऐं मैमल माना पखी ॿियो जेके खीर ॾींदड़ जानवर जेके आहिनि इहे सभु मतिलबु गरम रत वारा आहिनि। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं 13 नंबर सुवाल बारीक खूरदबीनी जानदार जिन खे असीं ॾिसी नथा सघूं। मिसाल तौर वायरस, बैक्टीरिया वग़ैरह इहे आहिनि बारीक खूरदबीनी जानदार। इन्हनि खे पाण माना ॾिसी न सघंदासीं। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं 14 नंबर सुवाल। 14 नंबर सुवाल आहे त खूरदबीनी जानवरनि खे 3 ग्रुपनि में विरहायो वियो आहे। खूरदबीनी जानवरनि खे मतिलबु 3 ग्रुपनि में विरहायो वियो आहे। वायरस, बैक्टीरिया ऐं फंजी। इहे माना खूरदबीनी सां जेके ॾिसबा आहिनि जानवर मतिलबु उन्हनि जानवरनि खे मतिलबु 3 ग्रुपनि ऐं ग्रोहनि में विरहायो वियो आहे। उन्हनि जा नाला आहिनि वायरस, बैक्टीरिया ऐं फंजी। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं 15 नंबर सुवाल। 15 नंबर सुवाल आहे त खूरदबीनीअ जो जेको कमु आहे उहो मतिलबु नंढनि शयुनि खे उनजो मतिलबु शयुनि जो जेको असुलु जिस्म आहे उन खां तमामु वॾो करे ॾेखारणु। इहो खूरदबीनीअ जो कमु इहो आहे जेको मतिलबु शयुनि खे पंहिंजे असुलु जिस्म खां वॾो करे ॾेखारणु। दोस्तो थैंक यू सो मच। अॼु पंहिंजी वीडियो पुॼाणी ते पहुतो। वरी ॿिए वीडियो में मिलंदासीं। दोस्तो तव्हांजे असांजे चैनल ते नवां आहियो, असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, लाइक नाहे कयो त ज़रूरु असांजे चैनल खे इल्मी हुब खे सपोर्ट कंदा ऐं असांजे इल्मी हुब चैनल खे सब्सक्राइब करे, लाइक करे ऐं कमेंट करे पंहिंजे ख़्यालनि जो रायो ॾिजो। थैंक यू सो मच। वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदा। थैंक यू।